Assalamualaikum. मैं सिरी मिठवार वाला मुलु हमद सारा कयम अल्लाह शकूर रब्बिल आलमीन जी जेको रहीम आहे गफूर अर रहमान जी वसियत ॾियण वारो आहे मुतकब्बर अल मुहीन जी बुलंद मर्तबे वारो बुलंद बरतर मर्तबे वारो आहे खबीरुल मतीन जी वॾो करम करण वारो आहे ज़ाहिर अल बातिन जी वॾो बुज़ुर्गीअ वारो आहे कादिर अल मोमिन जी वॾो महिरबान आहे रहम व करम कंदो वास्ते मुहाबे रहमतुल आलमीन जे सलामती ॾींदड़ आहे वास्ते मुहाबे मामून जे अता कंदड़ आहे वास्ते मुहाबे सादिकुल अमीन जे अव्वल आख़िर आहे भलाई कंदड़ मिठूअ जे रोज़ीअ में रिज़्क में बरकत कंदड़ या अलीम वास्ते मुहाबे मुबीन जे सरा कयम अल्लाह शकूर रब्बिल आलमीन जी जेको रहीम आहे गफूर अल रहमान जी।